सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। शेर वाले दादा चवंदो सुभान अल्लाह। जेतिरी सुभान अल्लाह चवंदो न एतिरी बुख लॻंदव। वरी हेॾी बुख लॻंदव न एतिरो मीलाद जो पाक नगर खाईंदव त रूहानियत में ताज़गी अची वेंदी। केड़ा केड़ा खाइदा वाह सुनी थरी पे जो सुभान अल्लाह। अल्लाह ने अपने नूर का जलवा दिखा दिया, सब नूर को मिला के मोहम्मद बना दिया। मोहम्मद सरवादत है रमज उसकी क्या जाने, शरीयत में तो बंदा है हकीकत में खुदा जाने। गुनाहगार जब क़यामत में फरियाद करेंगे आका आया हूँ मैं आया, मेरे सरकार कहेंगे सर सुजदे में होगा खुल जाएंगी जुल्फे, उम्मत की बख्शिश का असरार करेंगे। क़यामत जिसको कहते हैं वो ईद है अहले सुन्नत की, उधर दीदार रब होगा इधर सूरत मोहम्मद की। आला हजरत इमाम आले सुन्नत सुभान अल्लाह। खल्क से औलिया, औलिया से रसूल और रसूल से आला हमारा नबी। कौन देता है देने को मुँह चाहिए, देने वाला है सच्चा हमारा नबी। चलो सुभान अल्लाह। मुझे मदीने वाले साईं जा गुलामो आशिको प्रिय जे गुलामी में जेके भी आया नंढा वॾा पोड़ा सभिनी सजननि खे अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्हम्दुलिल्लाह ही अजीम शान जश्न ईद मिलाद नबी जो प्रोग्राम गोठ यारों मां मल्क में मल्हायो थो वञे। अॼु यकीन सॼो हिंद गोठ जे मथां अल्लाह ताला जी रहमत जी बारिश वसी रही आहे। सुभान अल्लाह। दादा जो सुभान अल्लाह। आए तो जाना सुभान अल्लाह। मुझे मदीने वाले साईं का गुलाम चक्कर उतार जो आए। सुभान अल्लाह। दादा जो ला इलाहा अल्लाह जो केड़ा केड़ा कुरान ॿुधंदा मानो टोका कंदा आंदा सुनी जॾहिं तव्हां तकरीर कंदा हो अल्लाह जो कुरान कोन पढ़ंदा हो, रुगो भिटाई जा बेत पढ़ंदा हो ऐं साईं फलाणे बुज़ुर्ग जी तव्हां शायरी पढ़ंदा हो। अल्हम्दुलिल्लाह असां जेको सुनी कुरान पढ़ंदा हूं उहो कुरान पढ़ी करे उनखे यादि बि कंदा हूं, उहो कुरान पढ़ी उन ते अमल बि कंदा हूं। रुगो कुरान जूं आयतूं कोन पढ़ंदा हूं, उन सां गॾु तशरीह भी पढ़ंदा हूं, तफसीर भी पढ़ंदा हूं ऐं कुरान जे मुताबिक असां हदीस भी पढ़ंदा हूं। हेॾे तवजो करे ॿुधो, जेसी ताईं मां सुभान अल्लाह न चवां तेसी ताईं तव्हां सुभान अल्लाह न चवजो। तवजो करे ॿुधो, मदीने वाले साईं जा गुलामो, रब कायनात ही जेको भी जहान ठाहियो इन जहान ठाहिण जो मक़सद मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात आहे। मदीने वाले साईं खे सभिनी शयुनि खां अव्वल रब कायनात पैदा फरमायो। रब कायनात जो महबूब दाना
सुल्तानुल ग़ुयूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था, मुस्नद अब्दुल रज़ाक हदीस बाग में फरमाइन था, रब्बे कायनात न आसमान बनाया, न जमीन बनायो, न सिज बनायो, न चंद्र बनायो, न सितारा बनाया, न जिब्रील के पैदा कयो, न मीकाईल के पैदा कयो, न इसराफील के पैदा कयो, न इज़राइल के पैदा कयो। सभिनी का अव्वल रब्बे कायनात मदीने वाले साईं जे नूर के पैदा फरमायो। हाणे ॿुधो मदीने वाले साईं जो नूर कीअं ठहियो। अब थोरो इको घटि ॾेसि, डबलिंग न करे, अला करे मन को समझी वञे बेड़ो पार थी पवे। मदीने वाले साईं जे नूर के अल्लामा इब्न जोज़ी रहमतुल्लाह फरमाइन था त रब्बे कायनात जो यो शान आ, जो रब्बे कायनात पांजे नूर जमाल मां नूर जी मुट्ठी भरी ऐं उन नूर मुबारक रब्बे कायनात जो जिक्र कयो, सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। जदे मदीने वाले साईं जे नूर अल्लाह जो जिक्र कियो, रब्बे कायनात फरमायो, ए नूर तुझो नालो तो रखा मोहम्मद। थोड़ो आवाज खोले, अल्लाह खुश कंदी। छा तो नालो रखा मोहम्मद। छा तो नालो रखा नथा ॻाल्हायो तव्हां, छा तो नालो रखा मोहम्मद तो रखा। तवज्जो करे ॿुधो मदीने वाले जा गुलामो, जॾहिं उन नूर जो नालो मोहम्मद पयो, न जिब्रील न मीकाईल न इसराफील न इज़राइल न आदम अलैहिस्सलाम नूह अलैहिस्सलाम न नूह हजरत इब्राहिम खलीलुल्लाह को नबी रसूल कौन हो, उन नूर मुबारक के रब्बे कायनात हूर जी सूरत में रखियो। वो नूर रब्बे कायनात जो 70,000 साल रुकू करें, 70,000 साल सुजदा के, पहिरियों सुजदो, ॿियो सुजदो, टियों सुजदो, चौथों सुजदो, 5 सुजदा उन नूर मुबारक कया। रब्बे कायनात फरमायो, ए नूर मोहम्मद तुझी उम्मत आखिर में ईंदी, तू आखिरी नबी हूंदे, उन उम्मत जे मथा मां रब्बे कायनात 5 नमाज़ू फर्ज़ कंदुम। इन उम्मत ते घणी नमाज़ा फर्ज़ नथा ॻाल्हायो न। वरी उन नूर मुबारक रब पाक जी बंदगी कई, बरकात नफिल बड़ी। तवज्जो करे ॿुधो, क़ियाम में रुकू में सुजदे में सलाम का बाद बेसलाम जे विच में 70,000 साल अल्लाह ताला जी तस्बीह कई, अल्लाह जो जिक्र कियो। इते अल्लाह कायनात फरमायो, इते कोई जहान कोना। रब तो फरमाए, ए नूर मोहम्मद मां अल्लाह जी इबादत जो तू हक अदा करे छॾियो। हाणे जेको घणो थी सो घुर अता कया। मदीने वाले साईं जे नूर उन टेम ते रब खे अर्ज़ कयो, मुंहिंजा मौला तुझी अता सां मां ॼाणा थो आदम खां बाद मोकिलींदे, ईसा खां बाद मोकिलींदे, मूसा खां बाद मोकिलींदे, आयात अवल मोकिलींदे बाद में मुंहिंजी उम्मत जेके ईंदी उन्हनि जी उम्र थोरी हूंदी, गुनाह घणा हूंदा। मुंहिंजा मौला मां अल्लाह जो रसूल तोखां दुआ थो करां उन उम्मत जी बख़्शिश। या कदें जी ॻाल्हि आहे, आलमे अरवा समझो था ना, आलमे नथा ॻाल्हायो न। अल्लामा इब्ने जोज़ी तो फरमाए, उन नूर मुबारक के तवज्जो करे ॿुधो, मोतीअ जे ऐं हूर जी शिकिल में वण ते रखियो। उन वण जो नालो शजरतुल यकीन, वण यानी यकीन वारो वण। तवज्जो करे ॿुधो, पोइ रब पाक खे हिकु दफ़ो मोहब्बत पैदा थी, इन नूर जो दीदार कया। अबा रब जमाल वारो भी आ तो जलाल वारो भी आ, हो जाए ना। मुस्तफा जो नूर जमाल वारो, खुदा जी जात जलाल वाली। जॾहिं मुस्तफा जे नूर जे साम्हूं रब्बे कायनात मुस्तफा करीम जो नूर साम्हूं रखियो तो मुस्तफा करीम जे नूर अतर खे पसीनो अची वियो। छा अची वियो? पोयां नथा ॻाल्हायो, थकिजी पिया हो छा भला? हाजी कबूल तू तो ॻाल्हाए।
आजा पसीनो अचियो हाने बुधो अल्लामा इब्न जोजी जा लफ्ज़ फरमान था खलकल मलाइकत मिन रासिही मुस्तफा करीम जे नूर मुबारक के जेको पसीनो आयो उन पसीने मां रब कायनात जिब्रील के पैदा फरमायो, मीकाइल के पैदा फरमायो, इसराफील के पैदा फरमायो, इजराइल के पैदा फरमायो, किरामन कातिबीन जेके क़यामत ताईं मलाइका पैदा थींदा रहंदा मुस्तफा करीम जे पसीने में पैदा था। तवज्जो है अॻिते फरमाईंदा खलकल वजह व खलकल अर्श वल कुर्सी वल लोह वल कलम वल शम्स वल कमर वला नुजूम वला फिस समाए वला फिल अर्द। फरमान था मुस्तफा करीम जे तवज्जो करे बुझो मुस्तफा करीम जे चेहरे मुबारक के जेको पसीनो आयो उन पसीने मां खलकल अर्श वल कुर्सी वल लोह उन पसीने मां रब कायनात अर्श के भी पैदा फरमायो, कुर्सी के भी पैदा फरमायो, कलम के भी पैदा फरमायो, आसमानन के भी, जमीनन के भी, सिज के भी, चंद्र के भी, सितारन के भी मुस्तफा जे पसीने मां रब पाक पैदा फरमायो। अॻिते फरमान था व मिन अर्क सदरिही सुभान अल्लाह तवज्जो है लाना व मिन अर्क सदरिही खलकल अंबिया वल रुsul वल उलमा व सुलहा व शुहदा। फरमान था मुस्तफा करीम जे सीने मुबारक के जेको पसीनो आयो उन पसीने मां रब कायनात तवज्जो करे बुधो रब कायनात आदम अलैहिस्सलाम के पैदा फरमायो, नूह अलैहिस्सलाम के पैदा फरमायो, शीश अलैहिस्सलाम के पैदा फरमायो। 1,24,000 नबी रसूल आया इन रसूलन नबियन के रब कायनात मुस्तफा करीम जे सीने जे पसीने मां पैदा फरमायो। वमिन अर्क सदरिही खलकल अंबिया व रुsul वल उलमा। क़यामत ताईं जेके भी आलम पैदा थींदा ये मुस्तफा करीम जे सीने जे पसीने में पैदा थिया। वसुलहा जेके शहीद जेके साले बाना हन नेकोकार बाना हन अल्लाह जी बंदगी करने वाला हन आजिज़ी करने वाला हन जे टेम ते तू असा सुमदा हूं उए बिस्तरो वेड़े करे खुदा जी बंदगी करने वाला उए भी मुस्तफा करीम जे सीने जे पसीने में पैदा थिया। वशुहदा इमाम हुसैन ये हथ खणी चओ ना इमाम हसन मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा फारूक आजम उस्माने गनी मुस्तफा जा जेके सहाबी शहीद थिया या जेके भी क़यामत ताईं इंसान शहीद थींदा वेंदा ये समूरा मुस्तफा करीम जे सीने जे पसीने पैदा आहिनि। अॻिते शादा फरमाए तवज्जो आहे कि न अञा त हदीस पूरी भी कोन थी आहे थकिजी पिया हो न याद आहे जेको थकिजी पियो आहे जेकॾहिं ॾाढा सुभान अल्लाह चवे त हुनखे जल्दी मदीनो ॾेखारींदा बुख लगी तो ना लगी तो ना अब खाईंदा से बस 11 मिनट बाकी ड्यूटी चो सुभान अल्लाह। अल्लामा इब्न जोजी तो फरमाए तो उन नूर मुबारक के रब कायनात एक सितारे जे अंदर रखो वो सितारो रब पाक जो क़याम भी कंदो हो रब पाक जो रुकू भी कंदो हो सुजूदो भी कंदो हो सलाम भी वराइंदो हो। जॾहिं रब कायनात जिब्रील के मीकाइल के इसराफील के इजराइल के चैनी मलाइकन के पैदा फरमायो चैनी मलाइकन ॾिठो त अर्श भी आहे अर्श जे मथां हिकु नूर आहे चमके थो रब कायनात के मलाइकन अर्ज़ कयो ही केजो नूर आहे रब फरमायो इन जो नालो मोहम्मद। मलाइकन अर्ज़ कयो मुंहिंजा मौला असां खां पहिरियों हुया पोइ अल्लाह फरमायो ए जिब्रील मीकाइल इसराफील इजराइल इन जे सदके ते तव्हांखे पैदा कयो आहे। जॾहिं आदम अलैहिस्सलाम के रब कायनात ठाहियो न
पैदा फरमायो वो आदम अलैहिस्सलाम में जो बुतलो जिस्म ठाए करे रब पाक पा नूर पे विजे रूह पे विजे तवज्जो है फैदा सवैतु व नफख्तु फी मिन रूही रूह पे विजे त रूह मुबारक आदम अलैहिस्सलाम जे जिस्म में न पियो अचे सुभान अल्लाह अल्लाह जो हुकुम शुरू दाखिल थी दाखिल न पियो थे बे हुकुम थियो हुकुम थियो त रब कायनात के त इल्म होयो न रब जे इयो भी आशिक मोहम्मद जी जात जो उन नूर खे रब कायनात जॾहिं आदम अलैहिस्सलाम जे पेशानी में रखियो हाणे रब तो फरमाए फैज़ा सवैतुहु व नफख्तु फीही मिन रूही ए रूह दाखिल थी उन माल जिस्म जे अतारा जे अंदर दाखिल थियो इते अल्लाह फरमाए रूह अग में हुकुम कयो मां न पियो दाखिल थे सुभान अल्लाह त रूह अर्ज़ कयो सोना मुझा रब ये उन करे दाखिल न तुम जे जात जे सबब करे मां रूह के पैदा कयो उन जात में मां भी आशिक उन करे मुस्तफा करीम जे सदके मां आदम में दाखिल थियो अदा है तवज्जो करे बदो ई सदको है वसीलो आ क़यामत ताई मानो चवंदा वसीलो न वठो असा चवंदा अरे वसीले सा त दुनिया ठई आ बीबी हवा आदम अलैहिस्सलाम जे पासीरे में पैदा थी अबा कदे ये थियो आया मर्द में औरत पैदा थी आ थियो करे या कादर जी कुदरत आहे कि ना हां कादर जी कुदरत आहे कि ना नबी जन जे लाइ रिसा कन पैगंबर चवन त इन जो असा के उम्मती बनाए हेदे तवज्जो करे बुधो तफसीर लिखन था हजरत इब्न अब्बास रदी अल्लाह ताला अन्हु लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम जो तफसीर ही फरमायो फरमाइन था मूसा अलैहिस्सलाम रब कायनात के अर्ज कयो ए मुजा मौला मुखे किताब अता फरमा रब कायनात फरमायो ए मूसा जुत्ती ला तुरसीना दे अच मां तो के किताब तो दया तो के नबूवत सा सरफराज तो फरमाया जदे मूसा अलैहिस्सलाम के रब कायनात किताब अता फरमायो ते जे मूसा अल्लाह के अर्ज के मुजा मौला जको मकाम है रुतबा मा मूसा के दिनो थी मां तो समझा तो पीर के अता कयो ही कोन थी रब कायनात फरमायो मूसा फखुस मा आतैतुका व कुम मिन शाहिदी मिन शाकिरीन व मुत अला तौहीद व हुब्ब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए मूसा मां जको तो के किताब अता कयो इन जो शुक्र अदा कंदो कर ए मां अल्लाह जी हिकड़ाई बयान कंदो कर ए मुझे आखिरी नबी सा मोहब्बत कंदो कर मूसा अलैहि सलाम जे मुझा मौला ये केड़ो आखिरी नबी आ तो जी तौहीद त लाज़िमी आ आखिरी नबी केड़ो आ हाने रब फरमाए तो सुभान अल्लाह इन उम्मत जो भी शान इन हदीस में आ उम्मत जो भी जिक्र तो हले नबी पाक सा शो त निस्बत मदीने वाले साईं सा अल्लाह तो फरमाए लौला मुहम्मदुन व उम्मतुहु लमा खलक़तुल जन्नत वल नार वल शम्स वल कमर वल लैल वल नहार वला मलकन मुकर्रबन वला नबियन मुरसलन वला इयाका ए मूसा लौला मुहम्मदुन व उम्मतुहु अगर मूसा मोहम्मद ए मोहम्मद जी उम्मत के पैदा न कया हा लमा खलक़तुल जन्नत वल नार न जन्नत के पैदा किया न दोज़ख के पैदा किया वल शम्स वल कमर न सिद्ध के पैदा किया न चंद्र के पैदा किया वल लैल वल नहार न रात के पैदा किया न दिन के पैदा किया वला मलकन मुकर्रबन न मलाइकन मुकर्रबन के पैदा किया वला नबियन मुरसलन न नबियन के पैदा किया न रसूलन के पैदा किया वला इय्याका ए मूसा तो के भी पैदा न किया जे पैदा कया तो मोहम्मद जी उम्मत जे सदके मना इन उम्मत जो एडो शान आ हां बोलो आका मदीने वाले साईं फरमायो कयामत जे ॾियारी तवज्जो है कि ना आका फरमायो कयामत जे ॾियारी मां पांजे उम्मतन के सुञाणी दो साहबा किराम अर्ज के महबूब किए सुञाणी दो आका फरमायो जे उम्मतन जे वुजू वाला उज़वा चमकंदड़ होंदा समझदा ना ठूठियूं धोईंदा हूं ना चेहरो धोईंदा हूं पैर धोईंदा हूं क़यामत जे ॾियारे ई
ये वुजू वाला उज़वा जे सिजु न रोशन हुंदो आ ये उम्मत जा चेहरा रोशन हुंदा मदीने वाले साईं फरमायो पांजे उम्मत के सुञाणी तू पर बुधो हुजूर फरमाए तो ता गुनाह करे करे समझो था गुनाह करे करे तवा पतक परवाना थी वया जहन्नम जे मथा लेकिन आका फरमाता तवज्जो है आका फरमाता हेदे तवज्जो कयो तवज्जो ॾिसो आका फरमाता तवा जहन्नम दे पतक परवाना हो मना वञी रहिया हो दाख़िल थी रहिया हो नमाज न पढ़ण जे करे शराब पीअण जे करे ज़िना करण जे करे जुआ खेॾण जे करे माउ पीउ जी नाफ़रमानी करण जे करे वॾनि जो अदब न करण जे करे फर्ज़ वाजिब ख़त्म करण जे करे यानी अल्लाह उन जे रसूल जी नाफ़रमानी जे करे तव्हां जहन्नम में वञी रहिया आहियो मदीने वाले साईं तो फरमाए अन आखिज़ुन बिहिज्ज़िकुम अन नार तव्हां जहन्नम दे जोर ॾेई रहिया हो मां मोहम्मद जेल में संदरो ॿधी तव्हां खे जहन्नम खां परे करे रहियो आहे चओ सुभान अल्लाह मां मोहम्मद अन आखिज़ुन बिहिज्ज़िकुम अन नार तव्हां जहन्नम जे मथां आशिक आहियो गुनाह जे करे दाखिल थी रहिया हो लेकिन अल्लाह जो रसूल हे तवज्जो करे ॿुधो मां अल्लाह जो रसूल जेल ते संदरो ॿधी करे अबा हॾे तवज्जो न सुभान अल्लाह ता ॾिठो हूंदो न मल घड़ी पिया न मल पोइ हिकिड़ो माण्हू संदरो ॿधंदो आहे जेल खे पोइ उहो सम्झंदो आहे मां वॾो ताक़तवर आहे वॾो बहादुर आहे ईअं जो ईंदी हणंदोमांसि उन महिल केरींदोमांसि मदीने वारा साईं फरमाइनि था हदीस में आहे त मदीने वारे साईं खे रब काइनात 100 मर्द जन्नतीन जी मदीने वाले साईं खे अल्लाह ताक़त ॾिनी आहे 100 मर्द जन्नतीन खे जेके अल्लाह ताक़त ॾिनी आहे उहा मुंहिंजे दिलबर नबी खे अल्लाह ताक़त ॾिनी आहे आला हज़रत इमाम आले सुन्नत फरमायो त ही उम्मत जहन्नम जे मथां किरण वारी आहे लेकिन मुंहिंजो दिलबर नबी संदरो ॿधी करे जेल मुबारक जे मथां संदरो ॿधी पंहिंजी ताक़त आवर उम्मतन खे जहन्नम खां परे करे रहियो आहे असां मुश्ताक आहियूं जहन्नम ते ऐं मुस्तफ़ा परे करे उन महबूब सां मोहबत न कयूं हिकिड़ी हदीस पेश करे हाणे मां पंहिंजी इजाज़त वठां ॾाढा जो सुभान अल्लाह ॿुधंदव थकी जी ॾाढा पिया पर हाणे वस नथो पुॼे त चओ सुभान अल्लाह आका मदीने वारे साईं फरमायो قال رسول الله صلى الله عليه وسلم ان اول من يوزن بالسجود يوم القيامه مصطفی فرمائن تھا آدم نبی खां वठी ईसा नबी ताईं रसूल कब्र अनवर मां निकरंदा नबी निकरंदा तवज्जो करे ॿुधो उहो ॾींहुं 50,000 साल जो हूंदो कंहिंखे ॻाल्हाइण जी ताक़त न हूंदी कंहिंखे खुदा जे ज़िक्र करण जी ताक़त न हूंदी कंहिंखे सुजदे करण जी ताक़त न हूंदी मदीने वारा साईं फरमाइनि था जॾहिं मां रोज़े अनवर मां उथंदुमि उन महिल नबी रसूल बीठा हूंदा सहाबा बीठा हूंदा इंसान बीठा हूंदा लेकिन रोज़े मुबारक मां उथी करे अन अव्वल मन युज़न बिसुजूद यौमल क़ियामत वला फ़ख्र उथी करे पहिरियों मां अल्लाह जो रसूल खुदा जी ज़ात खे सुजदो कंदुमि चो चो सुजदो छा ये पोयां नथा ॻाल्हायो तव्हां कोन कंदा आहियो छा जुमे जे ॾींहुं कंदा आहियो न हाँ सुजदो उहो सजदो फर्ज नमाज जो न हूंदो उहो सजदो वाजिब नमाज जो न हूंदो उहो सजदो सुन्नत जो न हूंदो उहो सजदो नफिल जो न हूंदो उहो सजदो ताजुद जो न हूंदो उहो सजदो अवाबी जो न हूंदो उहो सजदो तवज्जो आहे कि न वो सजदो तहियतुल मस्जिद या तहियतुल वुजू जो न हूंदो उहो सजदो हूंदो शफाअत जो आने मुस्तफा वो केतरो सजदो कंदा तवज्जो आला हजरत इमाम अहले सुन्नत अल हाफिज अल कारी शाह इमाम अहमद रजा खान अलैहि रहमत रहमान फरमायो आज ले इनकी बना आज मदद मांग इनसे
फिर न मानेंगे अगर क़यामत में मान गया। अजु मुस्तफा का मदद करो, अजु मुस्तफा जो वसीलो वठो, अजु या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह पुकार। न त क़यामत जे ॾियारो इहो तुझे ज़बान ते वज़ीफ़ो न हूंदो, उन टाइम में चवंदे अल्लाह ही काफ़ी है, अल्लाह ही काफ़ी है। हे चवंदा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह उन्ज़ुर हालना, या हबीब अल्लाह इस्मा कालना। उन टाइम ते हे उम्मती अल्हम्दुलिल्लाह असां धनियुनि वारा आहियूं, हे ताजा असांजा धनी आहिनि, असांखे अहिड़ो वज़ीफ़ो ॿुधायो अथऊं इंशाअल्लाह क़ब्र मां उथंदा सुन्नी उथण महिल असांजी ज़बान ते या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह हूंदो। जज़ाकल्लाह खैरा। तवज्जो है, महबूब फरमाइन था आला हजरत इमाम आले सुन्नत अल हाफिज अल कारी शाह इमाम अहमद रज़ा खान अले रहमतुर रहमान फरमाइन था वो सिजदो हिक ॾींहं जो न, ॿिनि ॾींहंनि जो न, टिनि ॾींहंनि जो न, 6 ॾींहंनि जो न, 5 ॾींहंनि जो न, 6 ॾींहंनि जो न, 7 ॾींहंनि जो सिजदो हूंदो। 7 ॾींहं 7 रातिनि में जेतिरा कलाक गुज़रनि था उहो सिजदो 7 ॾींहंनि जो हूंदो। मदीने वारे साईं जा गुलामो हाणे आला हज़रत फरमाइन था उन सुजदे में खुदा जो महबूब खुदा जी एड़ी तारीफ कंदो जो जिब्रील जड़ा मलाइक भी हैरानगी में अची वेंदा। अल्लाह फरमाए तो महबूबा अयरफ रासहू पांजो सर मुबारक मथे खण, महबूबा सर मुबारक मथे खण, लेकिन मुझा मुस्तफा सर मुबारक न खणंदा। इते रबे कायनात फरमाए महबूबा जेको घुरे सो अदा कया। मदीने वाला साईं अल्लाह जे दरबार में अर्ज कंदा मुझा मौला जेसीदा मुझी सारी उम्मत जन्नत में न दाखिल कंदे तेसीदा मुझो सर मुबारक न खणंदो। तेसाई सर मुबारक न खणंदो। मालूम थियो तो मुस्तफा के ये उम्मत प्यारी आ। वो तवा भी तो प्यार कयो ना, तवा जो प्यार इहो आ ता नंगर अचे तो खाऊं पो घर वञा। हाँ न न उन महबूब चयो नमाज पढ़ण सां मुंहिंजी अखियूं थदियूं थींदियूं आहिनि। हाँ वुज़ू करण सां बातिनी जिस्मानी सेहत मिलंदी आहे। नमाज पढ़ंदो, नमाज 5 वक्त पढ़ो। अल्लाह ताके तौफीक दे त चेहरे ते दाढ़ी भी रखो, मथे ते पटको भी बधो, दंदन भी खीसे में हुजेव, 3 आंगुरनि सां मानी खाओ। मानी खाने का अग में बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ो। मानी खाने का बाद मथों पानी गिलास ना है पीनो मना है हदीस में। मानी खाने का बाद में आंगुरी चटियो तो सारी जिंदगी तव्हां के आंत में चेहरे में जख्म न थींदा। कहिड़ो चटींदो असां वटि वरी एबा इहो एब अरे आंगुरी चटे बुख लॻंदी आहे। अरे तोखे कहिड़ी ख़बर मदीने वारे साईं जी सुन्नत जी। हाँ महबूब फरमायो जेको चाहे तो उन जे जिस्म तंदुरुस्त रहे, सेहत तंदुरुस्त रहे। मदीने वाले साईं फरमायो तो वो मानी खाने का बाद मथों पानी न पिए, पानी ना पीनो ऐं आंगुरनि खे चटे करे ऐं अल्लाह जो शुक्र अदा कयो तो अल्लाह उन दस्तरखान ते रहमत जी बारिश वसाईंदो आहे। ऐं जेकर घर में आयाल घणो आहे, घर जा मर्द घणा आहिनि, मर्द औरतूं नंढा ॿार घणा आहिनि त हिकिड़ो वज़ीफ़ो थो चवां। इहो वज़ीफ़ो मदीने वारे साईं पंहिंजे साहबा खे ॾिनो। असां बि आयो या रसूल अल्लाह आल अयाल घणो आहे, कसीर औलाद आहे, बरकत न आहे। मदीने वाले साईं फरमाए तव्हांखे छा थी वियो आहे जो जुदा जुदा थी करे था खाओ, तव्हां हिक ई दस्तरखान गॾु थी खाओ। साहबी तो फरमाए 3 ॾियारा गुज़रिया बस ईअं ॾिठोसीं त जेकी मानी पचायूं न उहा सॼा घर जा भाती खाई वञूं, उहा अञा ताम बची पवे। असां चवंदा अलॻि अलॻि घर खाऊं न, अलॻि ऐं बरकत न आहे। पानी जेको आहे वेही पीअणो आहे, सॼे हथ सां पीअणो आहे। मीलाद मुस्तफा जो मतिलबु इहो ई आहे त ज़िक्र बदल सां कुझु दीन सिखो। ऐं असां शादी के बि छा कंदा आहियूं, टेबल ते बि अॼुकल्ह काटन जो कपिड़ो हूंदो न त असां वेंदासीं न टेबल जे मथां डंग रखी मथे खाईंदासीं। अब घोड़ो तो कोन्हे, अल्लाह तोखे इंसान पैदा कयो आहे।
असां कुल भाई रहूं पाण में तव्हां मुंहिंजो रूहानी रिश्तो आहे इंशाअल्लाह बरक़रार करो आलमन जी हैसियत सां न हाफ़िज़ जी हैसियत मुस्तफ़ा जी गुलामी जी हैसियत सां मां अर्ज़ थो कयां त मुस्तफ़ा जी सुन्नत में मोहब्बत आहे मुस्तफ़ा जी सुन्नत में प्यार आहे मुस्तफ़ा जी सुन्नत में सिहत आहे पाणी वेही करे बींदा कयो कपिड़ा वेही करे पाईंदा कयो फणी वेही करे ॾींदा कयो राति जो सुम्हो न सुम्हण महिल अखियुनि में सुरमो पाईंदा कयो ऐं जे माण्हू बी कपिड़ा पाता न समझो सॼी घर जी बरकत रहमत खणी ॿाहिरि उछलाए समझो था न ऐं जे माण्हू राति जो टेम ते ऊंदाई में मांदी खाधी ऊंदाई में मांदी खाइण सां बि बेबरकती पैदा थींदी आहे मथे उगाड़ो मांदी खाइण सां बि बेबरकती पैदा थींदी आहे समझो था की न खबे हथ सां मानी खाइण सां बि या पाणी पीअण सां बेबरकती पैदा थींदी आहे असांजे महबूब असांखे सॼे हथ सां खाइण पीअण जो तरीक़ो सेखारियो आहे राति जो सुम्हो महबूब फरमायो त सिधा थी न सुम्हो पासीरा थी सुम्हो हीअ जेको हथ आहे न हे कन जे हेठां रखी करे पोइ मोहम्मद जो लफ़्ज़ ठाहियो मीम हा मीम दाल का बदला शरीफ़ दे मुंह करे सुम्हो जे मौत अची वञे त शहादत जो मौत लिखियो वेंदो बेहतर तरीक़ो आहे त राति जो वुज़ू करे सुम्हो वुज़ू करे कहिड़ा कहिड़ा कंदो चओ इंशाअल्लाह कंदासीं चओ इंशाअल्लाह हिकड़ी नेकी सिखी आऊं ना मुझे मदीने वाले साहब फरमाया मन अहब सुन्नती मन अहब्बनी कान मय फिल जन्नह जे मुस्तफा फरमाइन था जे मुझी सुन्नत सा मोहब्बत कई उन जे मां महबूब सा मोहब्बत कई कान मय फिल जन्नह ए जे मूसा मोहब्बत कई जन्नत मुस्तफा सा गडू हाँ ये महफिल बरकतन वाली रहमतन इन मथे उगाड़ो नहीं राखियो मथे ते टोपी हुजे मथे ते पटको हुजे तो भाई इंशाअल्लाह अल्लाह जी रहमत वसी पवंदी हाणे तव्हां ॾाढा थकिजी पिया आहियो हिकिड़ो नारो ॿुधायो पोइ दुआ ख़ैर ॿुधाईंदो न नारे तकबीर हिकु हथ अल्लाह जी तौहीद अल्लाह जी तौहीद बयान थिए हिकिड़े हथ सां गवाही ॾियणा अल्लाह हिकु आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर नारे विलायत सरकार की आमद दिलदार की आमद मक्की की आमद मदनी की आमद